खबरुन अपडेट के सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया नौशहरो फिरोज़ खां। ज़िले नौशहरो फिरोज़ भिरिया जे वेझो नेशनल हाईवे रोड जो कमु गुज़िरियल 6 महीननि खां सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया। अवाम परेशानीअ में मुब्तला। वधीक तफ़सील मालूम कयूं था असांजे नुमाइंदे आवाज़ सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर हुसैन विस्तड़ो खां। जी बशीर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, असां हींअर नेशनल हाईवे भिरिया जे क़रीब रोड ते मौजूद आहियूं ऐं हीअ रोड 6 महीननि खां सुस्त रवैये जो शिकार आहे, जंहिंजे करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। उन खां अलावा चोरी दिक़ती बि आम आहे ऐं इन्हनि जो चवणु आहे अवाम जो त हीउ जेको रस्तो छा कॾहिं ठहंदो। 6 महीननि में एतिरी स्पीड आहे छा अञा जेके इंसानी जायूं ज़ाया थियनि। वधीक असां हितां शहरनि खां या हितां इलाइक़े वासियुनि खां पुछूं था त हिननि जो छा चवणु आहे। साईं, पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिन वॾे मसइले खे हाईलाइट कयो। हितां पंहिंजे साम्हूं तव्हां कैमरा जे में तव्हां अगरि ॾिसी सघो त हीअ हालति आहे। मुसलसल हिते हादसा रोज़ था थियनि। वॾी गाॾियुनि वारा नंढी गाॾियुनि खे का शइ कोन था सम्झनि। आए दिन ट्राला, बसूं, ट्रक नंढियुनि गाॾियुनि खे कुचले उनखे मारियो हलिया था वञनि, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नेशनल हाईवे अथॉरिटी जे करे। हीअ तव्हां खां 2 किलोमीटर 3 किलोमीटर रोड जेको आहे उन ते मुकमल न थी सघियो आहे। ख़ुदा कॾहिं कंदो रोड? कॾहिं असांजे हिन अवाम ते तव्हां तरस खाईंदो? हेॾियूं लखें रुपयनि जूं बजटूं, हेॾा लखें रुपए जा जेके फंड था अचनि काॾे था वञनि। त मां अपील थो कयां सिंध गवर्नमेंट खे, स्पेशली वफ़ाक़ी हुकूमत खे, त बराए महिरबानी ख़ुदा हीअ रोड ठाहे ॾिनो वञे। हिते आए दिन जेको आहे हज़ारे माण्हू आहिनि, ऑफिसर आहिनि, स्कूल जूं कॉलेजिस आहिनि, हर डिपार्टमेंट जा माण्हू जेके भिरिया सिटी खां, मेरापुर खां, कंडियारो खां रोज़ नौशहरो था अचनि, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर था अचनि। हीअ वाहिद आहे जिते टुकड़ो आहे, जिते जेको आहे आए दिन हादसा था थियनि। तव्हां कुझु ॾींहं मोटरसाइकिल खे टकर हणी वई आहे। उहे जेके नौजवान आहिनि, ॿ वीचारा, हिकिड़ो त उफ़ट मरी वियो, हिकिड़ो वीचारो अधु मुओ वीचारो ज़िंदगी जंग बतो पंहिंजी विड़े। ऐं अहिड़ा ई अक्सर जेके हादसा थिया आहिनि। वैन उन ॾींहुं खाई में लही वई आहे, उन ॾींहुं बस चढ़ी वई आहे मोटरसाइकिल ते। त ख़ुदा महिरबानी करे इन खे रोड खे जल्दी खां जल्द कम खे तेज़ी सां जारी करे हीअ जेको रोड तयारु करे ॾिनो त जीअं असां पंहिंजी सफ़री सहूलियतुनि मां फ़ाइदो वठूं। जी नाज़रीन, अवां हिननि जूं शहरनि जूं ऐं ॻोठाणनि जूं इन इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हीउ रस्तो जेको आहे सो अवाम जे लाइ ख़तरनाक साबित थियो आहे। 6 महीननि खां हिन जो जेको कमु हली रहियो आहे सुस्त रवैये जो आहे, जंहिंजे करे हादसात खां अलावा चोरी डिकैती बि आम थी वई आहे। ऐं हिन जो जेको आहे सो मुतालबो आहे शहरनि जो ऐं इलाइक़े वासियुनि जो त गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत हिन ते नज़रसानी करे ऐं जल्दी कमु कराए त जीअं माण्हू जूं जानियूं बची सघनि।